अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजे भाइरनि जहिड़ो दोस्त गुलहसन शहर देगरड़ खां ॻोठु हाजी अरब शहर जंहिंजूं लिखियल सीटूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। वीरान ज़िंदगी उदास वक़्तु। जॾहिं मां कंहिं दोस्त या पंहिंजी पुराणी मोहबत जे ख़्यालनि में ॿुॾी वेंदो आहियां त उन वक़्तु मूं लाइ को मुक़ररु वक़्तु नाहे हूंदो, पोइ चाहे उहो ॾींहुं या राति, बल्कि सोचूं बेचैनी माज़ी में गुज़िरियल वक़्तु ॾुखियो या सुठो मुंहिंजी दिलि खे केॾी महिल ख़ुशी त केॾी महिल अज़ियत ॾींदो आहे। मां अक्सर डिसंबर ऐं जनवरी जूं डिघियूं रातियूं, सर्द मौसम, माख जे बूंदनि, उदास रातिनि ऐं चंड जी ॾींहं वारी चांडोकी मूंखे अक्सर तन्हाई, अकेलाई, अधूरो माण्हू हुजण जो अहसासु ॾींदी आहे। सुबुह जो निकिरंदड़ सिज जी पहिरीं किरण हर इंसान लाइ हिकु ख़ूबसूरत लम्हो हूंदो आहे, पर मुंहिंजे लाइ हिकु माज़ी जो वॾो ॾुखु बणिजी निकिरंदो आहे। मुंहिंजी दिलि ते आयल ॾुखु मूंखे अॼु बि ईअं यादि आहे। कंहिं माण्हू खे पंहिंजो जनम ॾींहुं यादि हूंदो आहे, बसि जॾहिं बि उहो वक़्तु वेझो हूंदो आहे पंहिंजो पाण खे मसरूफ़ करण जी वॾी कोशिशि कंदो आहियां, पर दिलि मां निकिरंदड़ आह मूंखे अंदर ई अंदर में इहो अहसासु ॾियारींदी आहे त हीउ वक़्तु हिकु अज़ियत भरियो वक़्तु आहे। पोइ दिलि रत जा ॻोढ़ा वाहे ऐं बेवस थी रोंदी आहे। गुलहसन शहर, उते हिकु इंसानु बसि ख़ाली रूह रहिजी वेंदो आहे। ईअं थींदो आहे ॼण त को लाश आहे जेको दफ़नाइण खां सवाइ कंहिं कम जो नाहे। हिकु इंसानु पंहिंजी ज़िंदगी मां एॾो बेवस थी वेंदो आहे जो उन वटि जीअण लाइ को रिश्तो नाहे हूंदो। सो ख़ुदकशी जी, पर उहा लातरफ़ा नाजाइज़ रिश्तो आहे। पर के इंसान पंहिंजो पाण खे क़ाबू नाहिनि करे सघंदा ऐं उहो रिश्तो वठी पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾंदा आहिनि, ऐं अहिड़े हालत में हलंदड़ इंसान जो दर्द सिर्फ़ु उहे ई माण्हू सम्झी सघंदा आहिनि जेके अहिड़े रिश्ते तां गुज़िरियल हूंदा आहिनि। बसि मुंहिंजी दर्दनि जो साथी हिकु ई रिश्तो आहे, फौज़िया सुमरो। हूत अहिड़ो हुजे हाल मुंहिंजा पुछे ऐं मुंहिंजा ॻोढ़ा उगे, हूत अहिड़ो हुजे हाल मुंहिंजा पुछे है।